वालेकुम सलाम बैठो आस्ते आस्ते भोतार झंडू खान अंदर बैठो हां हां कम तैयार करी वो मांजो कम्मा पर गाल बुधो आयु चारई भाई यार बाबा तू दिल जाए कर तू बुधड़े चेरिया 1.5 लाख जी डील कजासी 1.5 लाख जी बोल माडी नो मा छोकरी सोणी या हिया हुआ आयु चारई हिस्सेदार हां तू छोकरी जो भा हे छोकरी जो मासा तो मां वरी चंगो मुड़स जो तब आई क्या हां अले काडियो चंद्रो मानू भी लापरवाह थी वियो असांजो कमदार जी बाबा चुप काल कई थे जी बोतार मां गेट ते बीठो अब अचां तो अचे जल्दी आ ये चलो पर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ए जेडे पर गेट ते भी चौकीदार तो करे दी जो भला दाड़े खड़दा चा बाकी न बाबा गेट ते न हुयम बाकी ओ वयो मनो कुत्तन के संभाल वियो हुम अच्छा बियो घणो भौंकिन पिया मां चोले छाजे करे पर उन बाकी को यो न दिनो हुयो छा खोराक ठीक है आज काडे हलणो आ ओटे साटी हले थी न बा अच्छा ओडे हलणो ओटे हलम न इराकन के मेरे कुछ एडो ओडो अच्छा केड़ो नाम राव नालो तो बुधाय ना नी छा नालो तस सही असल में अरे अरे ओए नालो बुधा कारे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बादशाही जो खैर खुशी बाबा खैर खान साईं 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 घणो खान तो के बिस्मिल्लाह बियो खैर तबीयत ठीक सफा बाहर खैर 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 सही खुश है बियो खैर আছে अखिन दी ऑपरेशन कराई थी या ना सही अल्लाह जी मेहरबानी है तो ये चश्मो जो पाती वेठो मारो चवंदा पिया तू आहे जमींदार आहे ईअं घुमे तो पियो चश्मो हुजे थोरो लहे हुजे थोरो जमींदार तो जमीन जे मतलब घुमण वने त पो चश्मो घर में छा जो चश्मो आ वञो पिया न अब हाणे हलूं पिया न हालो न ओटे वनी पे ॿियो खैर आहे दुकान भला ॻाल्हि ॿुध वरी को जहिड़ो ॿेड़ो थियो छा न आया जो आहे ॿ टे माण्हू असां त बाबा कोनी आया हूं कचहरी करण आया थे तू जे लाइ अॼु असां फ़ाइदो सोचियो आया अच्छा हा अच्छा हां फायदो तुजे लाइ हाँ मुंहिंजे लाइ अले यार ॿ टे चकर मूंखे तव्हां ॾिसो थोरो मूंखे धोखो करे विया ॿ टे चकर मुंहिंजा पैसा बि खणी आयो मां हाणे नथो चवां तव्हांखे कुझु बाबा धोखो बोको नाही हे तुजे लाइ वरी हिकड़ी वॾी फ़ाइदे जी ॻाल्हि आहे अच्छा हा यार पोइ फ़ाइदे वारी ॻाल्हि इलाही टाइम त न ॿुधी आहे कमदार जिंदगी में मना सही चवंदा या कूड़ था न सही चेंदा बा सही चेंदा छा चाय न पींदासीं असां न असल में मां बि ॻाल्हि कईमांसि चांहि जे लाइ त पोइ चवंदासीं कि ॻाल्हि त ॿुधो न सही ॻाल्हि वणे त पोइ चांहि लाइ चवंदासीं मां अहिड़ी ॻाल्हि तोखे वणंदी जो वेही थींदा ठठ अब जी बिस्मिल्लाह ॾे हवाल मसलो इहो आहे अॼु तुंहिंजे लाइ मामा वॾी थोरो ब्रेक ॾे ये टूट पंज पर कर मां कमज़ोर माण्हू आहे ॾिस तूं वरी माशाल्लाह हा जी जी मसलो इहो आहे तुंहिंजे लाइ माना हिकिड़ी असां माना फ़ाइदे जी ॻाल्हि सोचिया आहियूं मसलो ॻाल्हि इहा आहे त न ॿुधायूं हेॾे हो बा निभागा तू त पैते थी वेन 2 मिंट सोचण त ॾे न सके अरे पूरी ज़िंदगी जो फ़ाइदो आहे तुंहिंजे लाइ समझ न कंहिंजी ॻाल्हि अच्छा छा चवण हले छा थो चवण हे त लोज़ बि कढे त मूंखे गारी थो ॾे फायदे जी ॻाल्हि अच्छा फ़ाइदे जी ॻाल्हि आहे फायदे जी ॻाल्हि ठीकु आहे ठीकु आहे फायदे जी ॻाल्हि आहे झंडू भली खान। ॻाल्हि पता किथे आयो आहे हाँ हा हाँ बाजी बाबा मसलो इहो आहे त हाणे ॾिसो तोखे बि मिल्कियत घणी आहे अब मां पंहिंजी आहे न छो ज़मीन बंगला गाॾियूं वॾी ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि वटि मेण जो वाड़ो हूंदो आहे त वटि कुतनि जो वाड़ो आहे तूं ॿुधायो हूंदुसि हा जी आहे बिल्कुलु हाणे असां चाहियूं था त तूं यार तोखे औलाद हुजे पुट हुजनि हेॾी सारी मिल्कियत कुता बिला खाई वेंदा थोरो बा ॻाल्हि ॿुध न औलाद हुजे उहो त वरी जॾहिं शादी हूंदा त पोइ हूंदो न असां शादी कयो न आहे शादी जे लाइ रिश्तो तुंहिंजे लाइ ॾिसे या ॻोठ मो अहिड़ी माई थी सफ़ा ईअं बखमल शादी हा हूअ बि एॾी मिल्कियत काॾे कंदे पोइ बि पुट हूंदा ई भेण हूअ खाई वञे कुता बिला खाई वञे मुंहिंजो मतिलबु मुंशी खाई वञे पोइ यार हाणे एतिरो टाइम मां न कयो शादी मुंहिंजो इरादो ई न आहे करण जो माई जेका आहे न वॾी ख़ूबसूरत थी वॾी भाग वारी माई थी मसलो इहो आहे माई एॾी ख़ूबसूरत थी घड़ियाल जहिड़ो बूथ अथसि सफ़ा भाग वारी माई थी छा मर्ज़ी थी मुंशी हो बा सही ॻाल्हि आहे फायदे जी ॻाल्हि करे त हिन में मुंहिंजो ई फ़ाइदो आहे न तुंहिंजो फ़ाइदो छाजो आहे ग़लति न सम्झ न बा चांहि मानी होटल जी सुकी मानी खाई खाई ॾिसे त पाठो थी वियो आहे अच्छा हा सही सही तूं चवाई अच्छा हे किरण भाई परियो जेको छोकिरो आहे इहो आहे छोकिरी जो भाउ अच्छा हे वरियो हे वरी हुन छोकिरी जो आहे मासात हिननि खे राज़ी करे आयो आहे छोकिरी बि राज़ी थी वई आहे अच्छा हा बाबा ॻाल्हि ॿुधो तव्हां पंहिंजो राज़ ख़ुशी सां ॾियो था हा बाबा रात खुशी अच्छा भला तव्हांजो को शर्त वग़ैरह को शर्त असांजो इहो ई आहे त असांजी छोकिरी सां ॼञ ओॾां बि न ईंदई हेॾां बि न ईंदई बसि हिते वठी ईंदासीं हिते तोखे निकाह करे ॾींदासीं शर्त इहो ई थी अच्छा। रुपया 1.5 लाख अच्छा ईअं थींदो हा ठीकु आहे ठाहिण त ॾियो न नोट नोट ॾिसे थो न हे 5,000 जा नोट थी
अब तो कचा अब देऊं था ना बच्चा वेहो वेहो ॾे मां ॾिसां पियो इहो। तूं ॾिसूं था अञा तव्हांजी शइ तव्हां वटि आहे न हा मुंहिंजी शइ मां वटि आहे न न कर कर को बि मां अॻ में ॾियां थो तव्हां तकड़ था हाणे कयो त असांजी थिए थी न बस सिबिर 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 गाने जे कन्या न, शेरानी यार, नकली जा 15 हा 20 अब ॾिसंदो वञे हेॾे नोटनि में हेॾे छा थो ॾिसे कमदार चश्मे मोती त पए थी न मांखे अच्छा हा। हले वरी हेॾे छा आहे इहो तोखे छा थियो आहे? ऐं मक्खियूं वेठियूं थी हेॾो अच्छा 20 25 अला ॿुधी हे 30 हे 35 हेॾे नोट ॾिसो न 5000 जा भला अथसि 40 बस लख जो दस्ती आहे हाणे न खणजांइ नोट न मां खणजांइ सभु 2 लख रुपया पूरो अचा भला ई अब अड़े मार पवई ख्याल सां बाबा हाणे तव्हांजा अथव तव्हांजे गिची में अथव रखो बाबा रखो पंजाह खे अब हाणे ॻाल्हि ॿुधो हेॾे अचो पूरा आहिनि न हेॾे आओ, आओ। हेॾे ॿारे ॻाल्हाए न होॾे छा थो ॾिसे उबा तूं गणी अच्छा बंदा थोड़ा ही भला अच्छा, अच्छा। जान जमाड़ पूरा आहिनि न भा भला गड़ बाबा छो भला पूरा आहिनि। हेॾी हिन खीसे तो जो फाटल हूंदो आहे खीसो खीसो तारीख़ कढी वठो हां हाँ बस तारीख़ कढी वठो तारीख़ सुभाणे अची ॿुधाए वेंदा साईं अच्छा हा। थोरो जल्दी जल्दी करायसि बाबा हाणे पंहिंजा छह पाण वटि गणे रखो हा हा पैसा ठीकु आहे असां हलूं था तारीख़ काबू सुभाणे कजांइ अची मथां केरी मानी खावा चांहि बाय थोरो बस सफ़ा चलो हला खैर कर दो ठीक है हला खैर कर दो न, ठीकु आहे पोइ हा हल हा ठीक है ठीक है अब आप मैंने पारा तो हो जाए बाबा अरे पारा तो हो जाए बड़े तू काट तो हो जाए ओ बा हेडे तू काट तो हो जाए हेडे मां ने क्या के करे था ना छॾे उन खे अॻिते तूं मां ॻाल्हि ॿुध मुंहिंजो लख रुपए विया हाथ पत कयाली मूंखे टेक ॾे माई तूं ॾिठी आहे माई बल्ली आ अच्छा हा हा जेकर तोखे नथी वणे न इहो लख तूं मुंहिंजी पगार मूं कट मां शादी कर अरे तुंहिंजो छा मस शादी जो शौक़ु थी आहे वरी तूं असांजो हलो कमु कर हल उथ दोस्तों जेकर तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे यूट्यूब चैनल शबीर नड़ा खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो खे कमेंट ऐं लाइक ज़रूरु कयो महिरबानी।